हक मुर्शिद अजला आजा गंज थींदा आहे पंहिंजो ॻोठ आहे गंज मिलंदो आहे हिन ॻोठ में। अरे अबा बी तो फकीर बी तो सही थोरो हिते काॾे वञे थो फकीर काॾे काॾे भा अस्सलाम वालेकुम बाबा वालेकुम सलाम। पुछां तो ख़ैर भाई ॻोठड़ो आहे फ़क़ीर आहे गधा कंदुसि न्याणियूं अमड़ियूं ये कुराड़ा पूड़ा अबे वाक़ुफ़ न साईं पा नंढी लाग वठी अबे ॾाढे कहिन ॻोठ जा त फ़क़ीरूं बाबा अटी लपोड़दासीं बिस्मिल्लाह कर अबे जे गंज का बिस्मिल्लाह ॾे त गंज जा पुट इन अमड़ियुनि न्याणियुनि ते न पोड़नि ते न वञो वो हुननि खे कंहिं शइ जी ख़बर न आहे त फ़कीरनि तव्हां में कहिड़ो रंग आहे कहिड़ो ढंग आहे बसि इहे सलाम वालेकुम जड़ा खान कुता झल अमड़ियूं न्याणियूं ॾिठलियूं आहिनि मोटल ख़बर आहे मूंखे तुम्हें वॾी करामत आहे साईं जेॾी महिल अचे थो अटे खे अन खे कुकड़ खे छेले खे बकरी खे बड़की ॾिनियूं हलिया था वञो अकल्ला जी मुर्शिद मना तो मुझी करामत नाहे ॾिठी भई अल्लाह ताला वा बेशक उन जॻह तो मूंखे ज़ारी पर चङे न भलनि खे तोबा पर तव्हां जहिड़े फ़कीरनि खे आउं कोन मञिया हल त मोट हलो बाबा साईं हाणे असां हिन ॻोठ जा फ़क़ीर त आहियूं ऐं तव्हां घणो ॻाल्हायो था मालिक साईं त महिरबान आहे पर असां फ़क़ीर ख़ुदा जो नालो साईं कंहिं बंदि कयो आहे छो था रोकियो मां त यकीन ॻोठ में ईंदो आहियां लॻे थो त तव्हां शायदि नवां आया हो बाबा मुंहिंजे नए अचण जा न अचण खे इन ॻाल्हि खे तूं छॾे ॾे हाणे सुठो हिन में अथई त हितां मोट मूं वारा जेके वॾा आहिनि न हू साधा ऐं अणपढ़िया आहिनि अबोज आहिनि हुननि जॻहियूं जेको वेही करे 5 रुपए वारे धागे खे ॻंढि ॾींदो आहे न त रिढक आहे उनखे ॾींदा आहिनि पैसा त कमाए असां मोकिलियूं था न उहा त असांखे ख़बर आहे न बाक़ी साईं तव्हां जहिड़े फ़क़ीरनि में त वॾो रंग ऐं ढंग आहे जेकॾहिं एतिरी करामत तव्हांखे हुजे त घर वेठा हुजो घरे लॻे थो त तूं मूंखां वाक़ुफ़ न आहीं तोखे जलाली ॾेखारणी पवंदी जलाली हुन मरूम खे के साल थिया आहिनि मोए वरी तूं वरी जलाल जो नालो वठे थो वञ बाबा वञ मोट हलो हक मुर्शिद हाणे तुंहिंजी ख़बर पवंदी छा आहे गुॾी कढी थी 10 रुपए वारी को मां ॿाल आहे त मूंखे परचाईंदे रोवां थो छा तोखे शायदि ख़बर न आहे त तोसां छा थींदो गुॾी सूरत थो पई पेट में हाणे ॾे ख़बर छा थो महसूस थिए तोखे तुंहिंजी करामत न आहे या फ़कीर तुंहिंजी हिन ॻाल्हियुनि में न ईंदुमि चुप हाणे कुझु थियो हा कुझु थियो न रड़ियूं कर अञा तोखे तड़पायो मां किथे आहे माना तू मूंसां मज़ाक कई मारींदोसांइ मुझको क्या हुआ लरा 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 अरे हे मलंग सां कीअं फाथो आहे हिनखे छा थियो मलंग मलंग बाबा खैरा 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 बाबा मलंग मलंग खैरा छॾे उत 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 तोखे त ख़बर आहे न पुट त मां फ़क़ीर आहियां हिन मुंहिंजे मथां टोकू ऐं मज़ाक कई आहे ऐं हिन साम्हूं ॻोठ खां मूंखे हिन रोकियो आहे
ऐं मां तव्हांजे अबे ॾाॾे खां वठी तव्हांजो फ़क़ीर आहियां। हक़ अल्लाह जी लतीफ़, मां हिकु अलाह वारो फ़क़ीर आहियां। हे मुंहिंजे मथां कूड़ियूं ॻाल्हियूं ऐं मुंहिंजे मथां टोक ऐं फ़िरेब जूं ॻाल्हियूं थो करे। हे मूंसां घटि वधि पियो ॻाल्हाए ऐं मूंखां बर्दाश्त न थियो। ऐं तुंहिंजे ख़ातिर बचड़ा ऐं हिनखे माफ़ थो कयां। ऐं हा, मां वञी दरगाह सेवण जी दरगाह ते वञी दुआ घुरंदुसि। हिन जा बेड़ा पार थींदा, हिन जा बेड़ा पार थींदा, हिन जा बेड़ा पार थींदा। अड़े हे त शहर खां हाणे आयो आहे। वरी के पढ़िया अड़े हे त शहर खां हाणे आयो आहे। हिनखे कहिड़े ख़बर फ़क़ीर जी। हिनखे मां घर वठी अचां। अचो अचो अचो।